दोस्त बीठल वेही रहो, ये जगह बीठल दोस्त वेही रहो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله لا معبود إلا الله لا مسجود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي وقد قال النبي صلى الله عليه وسلم أربع من أوتيهن فقد أوتي خير الدنيا والآخرة قلبا شاكرا ولسانا ذاكرا والبدن على البلاء صابرا والزوجة لا تبغيه خبنا في نفسه ولا ماله صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد اللهم صل على محمد وعلى آل محمد اللهم صل على بدن محمد في الأبدان اللهم صل على روح محمد في الأرواح اللهم صل على جسد محمد في الأجساد اللهم صل على بدن محمد في الأبدان اللهم صل على قبر محمد في القبور اللهم صل على روضة محمد في الرياض صلاة تكون للنجاة وسيلة ولعلو الدرجة الكفيلة صلاة تهل بها العقد وتفرج بها الكرب نفس الفداء لقبر أنت ساكنه فيه العفاف وفيه الجود والكرم
मुझे मोहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, जिन दोस्तन दुरूद शरीफ पढ़ियो आहे उहे वेही रहन, जिन न पढ़ियो आहे उहे भली बीठा हो जाए। जिन दुरूद पढ़ियो आहे उहे वेही रहन, जिन न पढ़ियो आहे उहे भली बीठा हो जाए। अजीजान मोहतरम, बिरादरान मुकर्रम, कंबर शहर में इन अजीम शान इज्तिमा में तव्हां असां अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करण जे नीयत सां जमा थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह तबारक व तआला असांजी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। काफ़ी उलमा इकराम जा खिताब थी चुका आहिनि। हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब दामत बरकातुहुम ऐं मौलाना रहीम बख्श सुमरो साहब दामत बरकातुहुम जो खिताब अञा बाक़ी आहे। इंशाअल्लाह उन्हनि जा भी ईमान अफरोज बयान थींदा। दुआ है त शल अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले से अज जी ही कॉन्फ्रेंस मुज़य्यन आहे। ताजदार मदीना, सरकार दो आलम, शाफी महशर, साकी कौसर, बुलंद बाला कदर, रहमत के समंदर, हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो आ, मदीने जे मीर जे वफात जो भी महीनो आ। हुजूर जी हिन महीने में भी विलादत भी थी, तो हुजूर जी हिन महीने में वफात भी थी। उन मंजिलत वारो नबी, उन मकाम वारो नबी, उन शान वारो नबी जो जनाबे रिसालत माफ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। उन मकाम वारो मुझो नबी जंहिंजे लाइ रब कुरान में तो फरमाए, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। उन मकाम वारो मुझो नबी जंहिंजे लाइ रब कुरान में तो फरमाए, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा। उन मकाम वारो मुझो नबी जंहिंजे लाइ रब कुरान में तो फरमाए, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। उन मकाम वारो मुझो नबी जंहिंजे लाइ रब कुरान में तो फरमाए, वो शम्स व दुहाहा। मुझो ख्याल आ त कंबर में मुजाहिद गद थिया आहिनि। तव्हां मुजाहिद आहियो या मुजावर आहियो? जेकॾहिं मुजाहिद आहियो त पोइ अल्लाहु अकबर जी सदा मुजाहिदन वांगुरु। चवन था कुछ माण्हू चवन था, हे वहाबी हुजूर के नथा मञनि, हे वहाबी हुजूर जा इनकारी हिन। अज बरमला चवण थो चाहियां, जेको हुजूर जो इनकारी आ वो काफिर आ, जेको हुजूर जो इनकारी आ वो लानती आ, जेको हुजूर जो इनकारी आ वो जहन्नमी आ। असा हुजूर जा गुलाम हूं, असा हुजूर जा अब ॻाल्हायो नथा यार। दुआ घुरूं पोइ ॻाल्हाइणो पवंदो। अॼु त मुजाहिद ॻाल्हायो, असां हुजूर के मञीदा आहियूं, हुजूर जे अहले बैत के मञीदा आहियूं, हुजूर जे सहाबिन के मञीदा आहियूं, लेकिन हुजूर के उहा मञीदा आहियूं जीअं क़ुरान ॿुधायो, हुजूर के उहा मञीदा आहियूं जीअं जनाब सिद्दीक़ अकबर ॿुधायो। मोहब्बत सां सुभान अल्लाह।
रब्बिल अव्वल में वहाबिन के गारियों, मुहर्रम में सहाबिन के गारियों, रब्बिल अव्वल में वहाबिन के गारियों, सहाबिन के गारियों इनजे करे, सहाबिन के गारियों इनजे करे जो सहाबा इकराम, तवज्जो मुझे तरफ रहे, मुहर्रम में सहाबिन के गारियों इनजे करे जो सहाबा इकराम मक्के जे काफरन के बुधायो, मक्के जे काफरन जे पोइ लगन के बुधायो, लात मनात उस्सा जे पैरोकारन के बुधायो, तदंजन कंजन झंझन जे घोड़न जे पैरोकारन के बुधायो। तासा जे जिंदगी जो मकसद यो है तलीन खरिजल इबादत मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद। वहाबिन बिहिनन के बुधायो तलीन खरिजल इबादत मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद। तो ये जबीन नियाज दर दर ते ना है झुकाइणी, ये जबीन नियाज रुगो रब जे दर ते झुकाइणी आ। असा चऊं था, असा हुजूर के मञूं था, चवंदा ता हुजूर के नूर न था मञो, ता हुजूर के बशर था, अब ये चवन था न, चवंदा ता हुजूर के नूर न था मञो, हुजूर के बशर था मञो। जरा मेराज वारी रात ते नजर तकर, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अल्लाह तबारक व तआला जिब्राइल अमीन के चयो नूरानी मखलूक जो सरदारा, जिब्राइल नूरानी मखलूक जो सरदारा। रब जिब्राइल के तो चए जिब्राइल वञ न प्रोटोकॉल ऑफिसर बणजी मुझे महबूब के वठी आ। नूरानी मखलूक जो सरदार भी मदीने जे मीर जो गुलाम बणियो बीठो आ। नूरानी मखलूक जो सरदार भी मदीने जे मीर जो गुलाम बणियो बीठो आ। साईंजन के वठण जिब्राइल अमीन पहुंचो, जिब्राइल ॾिठो त साईंजन आराम में हिन, जिब्राइल ॾिठो साईंजन आराम में हिन। जिब्राइल अर्ज कयो खुदा ओ मुंहिंजा खुदा ओ मुंहिंजा मौला छामा छामा। यार ये जगह तव्हां वेठा इतना गड़बड़ न कयो यार, मेहरबानी तवज्जो मुझे तरफ रहे। मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज करण चाहियां थो। जिब्राइल अमीन साईंजन के वठण आयो, जिब्राइल ॾिठो साईंजन आराम में हिन, साईंजन आराम था कन। जिब्राइल अर्ज कयो ओ मुंहिंजा मौला ओ खालिक ओ मालिक। मौला मदीने जो मीर तो सुतल आ, साईंजन के उथारिया, नालो वठी उथारिया, साईंजन के या मोहम्मद करे उथारिया। अल्लाह जो जिब्राइल मां पंहिंजे सॼे क़ुरान में मदीने जे मीर खे या करे ना है सॼो, त तूं केर थींदो आ मुंहिंजे महबूब खे या करे सॼण वारो। ॻाल्हाए जरा मोहब्बत सां, मोहब्बत सां। सुभान अल्लाह जी ज़रब लगन खपे, सुभान अल्लाह जी ज़रब लगन खपे। साईं तो महबूब मदीने जे मीर के कियां उथारिया, साईं तो महबूब मदीने जे मीर के कियां उथारिया। नूरानी मखलूक जो सरदार जिब्राइल रब ॼण त जिब्राइल के तो चए जिब्राइल हे पंहिंजा नूरानी चप, हे काफूरी चप, हे नूरानी चप मदीने जे मीर जे पेरन जे तिरिन मुबारकन ते रख न। मदीने जे मीर जे पेरन जे तिरिन ते नूरानी चप रखण तुंहिंजो कम आ, मदीने जे मीर के उथारण मुंहिंजो कम आ। नारे तो बिल्कुल पाबंदी आ, ए न इन्हनि मानी का दिया है कब्रिस्तान में, नारे तो बिल्कुल पाबंदी आ बस। हे अल्लाह अकबर जी सदा तव्हां जी ख़बर मां केस ताईं पहुचाइण थो घुरां। सखर में किराए जा कातिल, सखर में किराए जा कातिल ऐं लारकाणे कंबर कश्मीर जे कमबाद कराची खां वठी करे मुल्तान
लाहौर इस्लामाबाद का वठी करे अमेरिका जे ऐवानन ताईं असुल कातिल माहिनन मुजाहिदन जे अल्लाहु अकबर जी सदा सक्कर का वठी करे कराची जे ऐवानन ताईं कराची जे ऐवानन का वठी करे इस्लामाबाद जे ऐवानन ताईं ऐं इस्लामाबाद जे ऐवानन का गुजारे करे अमेरिका जे दरो दीवार ताईं मुजाहिदन जे अल्लाहु अकबर जी सदा बुधाइण तो घुरा। यही तो चाहिन पिया अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो नव्वर अल्लाह उमर कदहू के रस्ते ता हटाए हे यही तो चाहिन पिया त संदस जो आवाज बनती वने संदस जो मिशन बनती वने संदस की तहरीक बनती वने संदस का जलसा बनती वने कंबर वारो बुधायो अल्लामा शहीद जो आवाज जिंदा है या दफन थी वियो गालायो अल्लामा शहीद जो आवाज जिंदा है या दफन थी वियो संदस का मिशन जिंदा है या दफन थी वियो। ईमानो ईमान और अमल ईमान और अमल अज़्म यकीन ईमान और अमल अज़्म यकीन जुर्रत ईसार ईमान और अमल अज़्म यकीन जुर्रत ईसार है मिल्लत इस्लाम है मिल्लत इस्लाम के हर फर्द का मयार है मिल्लत इस्लाम के हर फर्द का मयार। हम लोग मुजाहिद हैं हम लोग मुजाहिद हैं शहादत के तलबगार हम लोग मुजाहिद हैं शहादत के तलबगार। ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार। इस्लाम अजय दुश्मनंते इस्लाम अजय दुश्मनंते शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जग कातंते शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जग दुश्मनंते। हम अहले मोहब्बत के लिए हम अहले मोहब्बत के लिए फूल की खुशबू हम अहले मोहब्बत के लिए फूल की खुशबू हम प्यार भरे दीन के लिए हम प्यार भरे दीन के लिए कुव्वत बाजू हम प्यार भरे दीन के लिए कुव्वत बाजू। दुश्मन के लिए खून उगलते हैं तलवार दुश्मन के लिए खून उगलते हैं तलवार। ए इस्लाम ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार। देख रहा है बहुत बार दुनिया ने ये नजारा देखा है बहुत बार दुनिया ने ये नजारा देखा है बहुत बार दुनिया ने ये नजारा है मार के जंग तो एक खेल हमारा है मार के जंग तो एक खेल हमारा। हम अहले हुजूम के जाते हैं सरेदार हम अहले हुजूम के जाते हैं सरेदार। ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार। आता है कुचलना हमें तागूत के सर को आता है कुचलना हमें तागूत के सर को। हम खैर तलब लोग मिटा देते हैं शर को हम खैर तलब लोग मिटा देते हैं शर को। हम जानते हैं हौसले लश्करे कुफ्फार हम जानते हैं हौसले लश्करे कुफ्फार। ए दुश्मन इस्लाम खबरदार खबरदार। हम नारे तकबीर से दुनिया को हिलाएंगे हम नारे तकबीर से दुनिया को हिलाएंगे। हम नारे तकबीर से दुनिया को हिलाएंगे मिल्लत की हिफाजत के लिए जान लड़ाएंगे नगमा है हमारे लिए। इन्हनि कातिलन खे तो चवां जेका तलवारुनि खां बंदूकुनि खां तव्हां खटे ॼाणनि ॿुधो कातिलो ॿुधो ज़ालिमो ॿुधो दीन जा दुश्मनो इस्लाम जा दुश्मनो
कुरान जा दुश्मनो, मदीने जे मीर जे शरीयत जा दुश्मनो, मदारिस जा दुश्मनो, मसाजिद जा दुश्मनो, उलमा जा दुश्मनो, तलबा जा दुश्मनो, बुधो नगमा है, नगमा है हमारे लिए तलवार की झनकार, नगमा है हमारे लिए तलवार की झनकार। ए दुश्मन इस्लाम खबरदार, खबरदार, ए दुश्मन इस्लाम खबरदार, खबरदार। सुभान अल्लाह मोहब्बत सा, सुभान अल्लाह मोहब्बत सा। ॻाल्हायां माथो सिर तव्हांजो छो थो वञे? चङो हाणे हीअं थो चवां, मदीने जे मीर जो गुलाम ज़रूर ॻाल्हाए, हज़रत बेरवीअ जो बचड़ो ज़रूर ॻाल्हाए, हज़रत अमरोटीअ जो बचड़ो ज़रूर ॻाल्हाए, हज़रत हालेजवीअ जो बचड़ो ज़रूर ॻाल्हाए, मुंहिंजे शहीद बाबे जो जानिसार ज़रूर ॻाल्हाइनि त इंशाअल्लाह, इंशाअल्लाह जेसी ताईं असांजे जान में रक्त जो आख़िरी क़तरो मौजूद आहे, हक़ और सदाकत जा नारा बुलंद थींदा रहंदा। मदीने जे चवन था ए वहाबी, चवन था ए वहाबी हुजूर के नथा मञनि, जेको हुजूर के नथो मञे वो लानती आ, जेको हुजूर जो इनकारी आ वो काफिर आ, जेको हुजूर जो इनकारी आ वो जहन्नमी आ। चवन था हुजूर के नूर नथा मञनि, हुजूर हुजूर बशरा नूरानी मखलूकत, मदीने जे मीर जी नौकर बणियूं बीठी आ, मेराज वारी रात जिब्राइल अमीन थो अचे, प्रोटोकॉल ऑफिसर बणियूं बीठो आ, मदीने जे मीर के थो उथारे। मुझा अल्लाह मदीने जे मीर के किया उठारिया, रब तो चे जिब्राइल के काफूरी इशारा तो क्या मुख्तसर तो क्या पंहिंजा काफूरी नूरानी चप मदीने जे मीर जे पेरन जे तिरन ते रखन, चप रखन तुझो कम आ, मदीने जे मीर के उठारण मुझो कम आ। हजरत जिब्राइल अमीन नूरानी मखलूक जो सरदार मदीने जे मीर जे पेरन जे तिरन ते चुमे थो, साईं जन उथी था पवन, साईं जन तो उथन था, जिब्राइल नथो उथे, साईं जन तो उथन था, जिब्राइल नथो उथे, साईं जन तो उथन था, जिब्राइल नथो उथे। मां पंहिंजे विजदान में ॼण त हज़रत जिब्राइल खां पुछां थो, जिब्राइल हाणे तो उथ, साईं जन उथी विया आहिनि, हाणे तो उथ, ॼण त जनाब जिब्राइल हीअं थो चए थोड़ी देर बीहण दे न, थोड़ी देर मदीने जे मीर जे कदमनि खे चुमण दे न, छो त न जन्नत न जन्नत न जन्नत के गलियों में देखा, न जन्नत न जन्नत के गलियों में देखा, मज़ा जो मोहम्मद के तलियों में देखा, न जन्नत के गलियों में देखा, मज़ा जो मोहम्मद के तलियों में देखा। होते 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 अर्श मोहल्ला थे रब तो छे फकान काब कौसैन औ अदना सुम्मा तना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। ॼण त रब पंहिंजे रहमत जा पर्दा उठाए छॾिया, रब जन्नत जे अठनी फाटकनि खे खोलवाए छॾियो, महबूब जे इस्तक़बाल जे लाइ मदीने जो मीर रब जे साम्हूं, रब मदीने जे मीर जे साम्हूं, आशिक माशूक जे साम्हूं, माशूक आशिक जे साम्हूं, महबूब हबीब जे साम्हूं, हबीब महबूब जे साम्हूं। अजर अर्श मोहल्ला ते मदीने जो मीर थो वञे न, जिब्राइल अमीन रस्ते ते रुकजी थो पवे, अॻिते नथो हले, रुकजी थो पवे। साईं था फरमाइनि जिब्राइल जिब्राइल रस्ते में बेवफाई थो करे, रस्ते में बेवफाई थो करे। जिब्राइल
रस्ते में छॾे थो जिब्राइल तो चे साईं नूरानी मखलूक जो सरदार जिब्राइल तो चे साईं दिल त नथी चे पर हिते मुंहिंजो मकाम ख़त्म आ साईं जाते नूरानी मखलूक जे सरदार जो मकाम ख़त्म थींदो आ मदीने जा मीर तुंहिंजो मकाम उतां शुरू थींदो आ जरा मोहब्बत सां जाते नूरानी मखलूक जे सरदार जो मकाम खत्म थींदो आ उतां मदीने जे मीर जो मकाम शुरू थींदो आ। असां हुजूर खे बशर मञूं था लेकिन तू मां जहिड़ो बशर न हुजूर तू जमंदो मां जमंदो हां त दाई विचारींदी आ मदीने जो मीर जमे त रब विचारे। जरा मोहब्बत सां यार जरा मोहब्बत सां मदीने जो मीर जमे त रब विचारे तू मां जमो त दाई असांजो नारो खटे मदीने जो मीर जमे त पाक साफ थी करे जमे तू ऐं मां जमो तुंहिंजी अम्मा मुंहिंजी अम्मा दायूं तोखे ऐं मूंखे सुरमो पाराइनि मदीने जो मीर जमे त रब सुरमो पाराए। जरा मूंखे हीअं चवण ॾे न जॾहिं हीअ दुनिया रब न ख़ल्क़ी ही हीअ ज़मीन हमारे से वजूद में न आई ही हे इंसान हमारे से वजूद में न आया हा हे जिन्न हे परिंदा हे चरिंदा हमारे से वजूद में न आया हा रब जनाब आदम जे मिट्टीअ वारे मुजस्सिमे खे ख़ल्क़ियो ऐं पोइ रब हज़रत आदम जे मिट्टीअ वारे मुजस्सिमे खे हुकुम ॾिनो कुन 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 आदम थी पा फयकून हज़रत आदम थी पियो हज़रत आदम जे पेरन ढकण शुरू कयो डंगुन ढकण शुरू कयो पेट में साह आयो सीने में साह आयो जबान में साह आयो हज़रत आदम अखियूं खोलियूं अञा दिमाग़ कम नाहे कयो जनाब आदम जी नज़र अर्श मुअल्ला ते पई। जरा तवज्जो मुंहिंजे तरफ़ जनाब आदम जी नज़र अर्श मुअल्ला ते पई हज़रत आदम ॾिठो त अर्श मुअल्ला ते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त यकलख हज़रत आदम अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला ओ करीम अल्लाह ओ रहीम अल्लाह ओ हन्नान ऐं मन्नान अल्लाह मुंहिंजा मौला ला इलाहा इल्लल्लाह त समझ में अचे थो त इन ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम खणी दुनिया में वञणो आहे। ला इलाहा इल्लल्लाह तो समझ में अचे थो त ला इलाहा इल्लल्लाह में ला जी ज़रब मुशरिकन जा गाटा लाहींदी या ला बुधाईंदी ला इलाहा इल्लल्लाह जी ला बुधाईंदी त हे सजदो पीरन के नाहे करनो फकीरन के नाहे करनो जाकिरन के नाहे करनो ज़बारन के नाहे करनो हे सजदो कब्रन के नाहे करनो हे सजदो अल्लाह वहदहु ला शरीक लहू। अब सजदो कहजो गालायो सजदो कहजो जेको बे के सजदो थो करे वो रब सां बे के शरीक थो करे जेको बे के सजदो थो करे वो रब सां बे के रुबूबियत में शरीक थो करे यो मुशरिक आ। मदीने जे मीर फरमायो मुशरिक जन्नत न वेंदो जेको रब सां गॾु ॿिए खे शरीक कंदो जेको धीअरूं ॿियनि खां घुरंदो पुट ॿियनि खां घुरंदो जेको रिस्क ॿियनि खां घुरंदो जेको रोज़गार ॿियनि खां घुरंदो जेको सिहत ॿियनि खां घुरंदो जेको नज़र न्याज़ ॿियनि जो कंदो इहो मुशरिक आ। ऐं मदीने जे मीर फरमायो मुशरिक जन्नत न वेंदो मां कसम खणी थो चवां हे रब जो क़ुरान मुंहिंजे हथ में आ ता सहाबे कहफ जो कुत्तो जन्नत में वींदो लेकिन कंबर जो मुशरिक जन्नत में न वींदो। हजरत आदम अर्ज कयो मुहजाज दा हे ला इलाहा इल्लल्लाह त समझ में अचे थो त
त ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम दुनिया में आम करनो वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून। ला इलाहा इल्लल्लाह जो मकसद ही है त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ओ अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो त मकसद समझ में अचे थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालीन। ओ मौला ला इलाहा इल्लल्लाह जो त मकसद समझ में अचे थो त हीअ जबीन नियाज तुंहिंजे दर ते झुकाइणी आ, नज़र नियाज तुंहिंजो करणो आ, पर मुहम्मदुर रसूलुल्लाह समझ में नथो अचे, मुहम्मदुर रसूलुल्लाह समझ में नथो अचे। रब जनाबे आदम के चयो आदम इहो मुहम्मदुर रसूलुल्लाह ही त आहे जंहिंजे करे अॼु तोखे पैदा कयो अथमि। रब मोहम्मद जो कसम खुदा जी खलकल सॼी खुदाई कट कर चाहींदा कट कर पाईंदा कट कर पूरो फलक कट कर सत तबक कट कर रब मोहम्मद जो कसम मां इन्हनि सभिनी खे मदीने जे मीर जे कदमनि जे दस बराबर बि नथो कयां। ला इलाहा इल्लल्लाह ला जरा मोहब्बत से चो तो ला इलाहा जरा मोहब्बत से ला इलाहा जरा मोहब्बत से यार मोहब्बत से आखिर ताईं ए जरदारी जा नवाज शरीफ जा अदड़िन जा बेनुरन जा शैतान खान जा ताहिरुल पादरी जा नारा हणंदे नथा शर्माइन तवा रब जो नालो वठंदे छो था शर्मायो। जरा मोहब्बत से चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जने तू ला इलाहा इल्लल्लाह जे झंडे जे हेठां ईंदे न ला इलाहा इल्लल्लाह जे छटरीअ जे हेठां ईंदे न पोइ तोखे मञणो पवंदो त राज़िक हिकु रब आहे, ख़ालिक हिकु रब आहे, आलिमुल ग़ैब हिकु रब आहे। आलिमुल ग़ैब केर अब ग़ैब ॼाणण वारो केर? अल्लाह 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 ला इलाहा इल्ला हू अल्लाह ला इलाहा इल्ला हू अल्लाह ला इलाहा इल्ला हू। रब का सवा कुछ कौन है, रब का सवा कुछ कौन है, सब कुछ मुझो रब्बा। जिंदगी कहजे हथ में, जिंदगी कहजे हथ में, मौत कहजे हथ में। ए असा के मौत का डर जा रहे, ए असा के मौत का डरे जा रहे तो मरी पवंदो हिकिड़ो लाश मोकिलियो आहे वरी ॿियो लाश ईंदो तकरीरूं न कयो हिननि मजमन में न वञो हिननि माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ न सरियो रब जे दीन जे तरफ़ न सरियो मदीने जे मीर जे ग़ुलामीअ जे तरफ़ न सरियो हिननि खे कब्रुनि जे पूजा खां न कढो चवनि था जेकर ईअं कंदव त वरी ॿियो लाश ईंदो। अरे ज़ालिम अरे चाबिर तोखे कहिड़ी ख़बर शहादत जी कुतो छा ॼाणे कणिक जे मानीअ मां अचता जी शहीद जे पुट जे वातो ॿुध त शहादत छा थींदी आहे। तूं शराब जो तलबकार मां शहादत जो तलबकार, तूं शराब जो प्यासो मां शहादत जो प्यासो, तूं शराब जो पूजारी मां शहादत जो प्यासो। बुधो जालिमो, बुधो जालिमो, बुधो कातिलो, बुधो जाबिरो, बुधो दीन जा दुश्मनो, इस्लाम जा दुश्मनो, मिल्लत जा दुश्मनो, धरती जा दुश्मनो बुधो असा जे अमन असा के बेगैरती जी ठंड ना है प्यारी रब मोहम्मद जो कसम ए कंध कपची सकन था जालिमन जे सामो झुकी न था सकन। फारूकी इस्लामी कैसेट सिद्दीकी मदरसा शहदादपुर। छा ख्याल आहे इस्लाम जे लाइ विढ़ंदो, इस्लाम जे लाइ विढ़ंदो, दीन जे लाइ आवाज़ उथारींदो। अल्लामा शहीद ख़ालिद महमूद नफ़र अल्लाह मरकज़ हू जे नक्शे कदम ते हलंदो हलंदो
कंबर वारो खुदा जो कसम असा पंहिंजे शहीद बाबे जे वहंदड़ खून सां पंहिंजे शहीद बाबे जे अज़ीम रक्त सां वचन कयो तो मुंहिंजा बाबा ओ असांजा बाबा जैसी ताईं असां जीअर आहियूं जैसी ताईं असांजे जान में रक्त जो आखिरी खतरो मौजूद है इंशाअल्लाह तू वांगुर ज़ालिमन के ललकारींदा रहंदासीं धरती जे दुश्मनन के ललकारींदा रहंदासीं दीन जे दुश्मनन के ललकारींदा रहंदासीं मुशरिकन के ललकारींदा रहंदासीं इस्लाम जे दुश्मनन के ललकारींदा रहंदासीं चवन था तो मदीने जो मीर ताजदार मदीना सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक चवंदा है वहाबी मदीने जे मीर के नूर न था मञन एक यो था चवन बयो चवंदा हुजूर हर जगह ते हाजिर नाज़िर आहे न था मञन अब चवंदा है न था चवन यार मां मुख्तसर इशारा करण तो चाहियां इंशाअल्लाह काफी अरसे का पोहे जलसो बहाल जो ए जैसी ताई मां जीरो आया हर साल हिन तारीख ते हिन पिंडाल में जलसो थींदो रहंदो चवन था कल ताई रणियो पिया कन त परमिशन न दींदा से परमिशन न दी कहीं तो खां परमिशन घुरी आ जेकर तू परमिशन न दींदे मां तुझे इन परमिशन वारे आद रखे पैर जे ठोकर सां थो उड़ाया रब मोहम्मद जो कसम असा सिर्फ रब खां ॾियण वारा आहियूं ए कंद रब जे साम्हूं झुकाइण वारा आहियूं रब खां सवा न के खां ड्रिजऊं था न के जे साम्हूं झुकाऊं था चवंदा है वहाबी हुजूर के हर जगह ते हाजिर नाज़िर न था मञन माथो चबा जरा मेराज वारी रात ते नजर कर सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लाह पंहिंजे महबूब खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं सफ़र करायो मस्जिद अक़सा ताईं सैर करायो यार हाणे बिल्कुल आखिरी लफ्ज़न मुझे गुफ्तगू जा आखिर में बेवफाई नथी ठहे सुभान अल्लाह मोहब्बत सा सुभान अल्लाह मोहब्बत सा ये अज कातिलन जा कुछ एजेंट आया हुंदा यहूदिन जा कुछ एजेंट आया हुंदा दिसण आया हुंदा त मुजाहिद मरी विया आहिन या मुजाहिद जिंदा आहिन अज उन्हनि खे ॿुधायो त असामा शहीद जे खून जे कतरे कतरे मां ख़ालिद महमूद पैदा थी चुका है चवंदा है वहाबी हुजूर के हर जगह ते हाजिर नाज़िर न था मञन उते जरा मेराज वारी रात ते नजर तकर 1.25 लाख नबी मौजूद हैं हजरत आदम के दिल में ख्वाहिश मां इमाम थींदुम जनाब यूसुफ के दिल में ख्वाहिश मां इमाम थींदुम जनाब अय्यूब के दिल में ख्वाहिश मां इमाम थींदुम जनाब नूह के दिल में ख्वाहिश मां इमाम थींदुम असां सभिनी को पहिरियों आया आहियूं मदीने जे मीर खां पहिरियों आया आहियूं असां इमाम थींदासीं मदीने जे मीर खे बाह खां वठी जिब्राइल अमीन मुसल्ले ते बीहारे 1.25 लाख नबियन के पैगाम ॾिनो त जेकॾहिं मदीने जो मीर महफिल में मौजूद हुजे त मदीने जे मीर जे मौजूदगी में 1.25 लाख नबियन के इमामत करण जो हक़ ई कोन्हे जेकर हुजूर हर जगह ते मौजूद आ जेकर हुजूर हुते मौजूद त नबी मुसल्ले ते नथो बीही सघे त मौलवी साहब हुजूर जे मौजूदगी में नबी जो ॾाढो मुसल्ले ते नथो बीही सघे त हुजूर जे मौजूदगी में तू मुसल्ले ते कीअं तो बीही सघे या हुजूर जे हाज़िर नाज़िर हुजण जो इनकार कर हुजूर जे नूर हुजण जो इनकार कर या मुसल्लो छॾ
गुस्ताख चवे थो, गुस्ताख चवे थो तो हुजूर हर जगह ते हाजिर नाज़िर पिया, वरी मुसल्ले ते भी पाण बीठो। तो खां वॾो हुजूर जो गुस्ताख केर थींदो? या मुसल्लो छॾ या पंहिंजो अक़ीदो छॾ, या मुसल्लो छॾ या पंहिंजो अक़ीदो छॾ। जेकॾहिं हुजूर जा माउ पीउ आहिनि त रब्बे मोहम्मद जो कसम हुजूर बशर आहे। जेकॾहिं हुजूर जूं घर वारियूं आहिनि त हुजूर बशर आहे। हुजूर जी अम्मा आहे त हुजूर बशर आहे। हुजूर जूं नियाणियूं आहिनि त हुजूर बशर आहे। या हुजूर जे हिजरत जो इनकार कर, या हुजूर जे बशरियत जो इनकार कर, हुजूर जे महराज जो इनकार कर, या हुजूर जे बशरियत जो इनकार कर, हुजूर जे न्याणियुनि जो इनकार कर, या हुजूर जे बशरियत। हुजूर बशर ना है, हुजूर नूर आ। जेकॾहिं हुजूर नूर आ त पोइ हुजूर जे अम्मे अब्बा खे कारे कंदे, माउ पीउ खे कारे कंदे, हुजूर जे घर वारनि खे कारे कंदे। जेकॾहिं चवे थो त अम्मा आयशा हुजूर जी घर वारी आहे त मञणो पवंदो मदीने जो मीर बशर आहे। जेकॾहिं चवे थो अम्मा फातिमा हुजूर जी न्याणी आहे त मञणो पवंदी हुजूर बशर आहे। जेकॾहिं चवे थो त मदीने जे मीर मके खां मदीने हिजरत कई आहे त मञणो पवंदी हुजूर बशर आहे। अब जेकॾहिं हुजूर हर जगह ते हाज़िर नाज़िर हुजे त पोइ हिजरत करण जी ज़रूरत कहिड़ी? पोइ हुजूर जहिड़ो मके में तहिड़ो मदीने में, हुजूर जहिड़ो मके में तहिड़ो मदीने में, पोइ हुजूर खे हिजरत करण जो कहिड़ो जवाब? जॾहिं हुजूर हर जगह ते हाज़िर नाज़िर आहे त हुजूर जे महराज जो इनकार कंदे रब्बे मोहम्मद जो कसम दुनिया जा मुशरिक गॾिजी वञनि हुजूर जे महराज जो इनकार नथा करे सघनि, हुजूर जे हिजरत जो इनकार नथा करे सघनि। क़ुरान रड़ियूं करे थो ॿुधाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। हुजूर खे असां उहो था मञूं जीअं सहाबिन मञो, हुजूर खे उहो था मञूं जीअं जनाब अली मञो, हुजूर खे उहो था मञूं जीअं करबला जे शहीदन मञो। हाँ मता समझे, मता को पागल इहो समझे त मौलवी साहब तकीर करे वियो ऐं उन चयो त हुजूर असां जहिड़ो बशर आहे। रब्बे मोहम्मद जो कसम दुनिया जे कुतुबनि खे गॾु कर, अब्दालनि खे गॾु कर, गौसनि खे गॾु कर, पीरनि खे फ़कीरनि खे गॾु कर, दुनिया जे चाहींदा परिंदे खे गॾु कर, क़यामत ताईं ईंदड़ रब जी ख़ल्क़ सॼी ख़ुदाई खे गॾु कर त बि मदीने जे मीर जे क़दमनि जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। हुजूर खे उहो था मञूं जीअं हुजूर खे मञण अल्लाह सेखारियो। मदीने जे मीर जे मर्तबे जो केर मुक़ाबिलो कंदो? नबी मुक़ाबिलो नथा करे सघनि। नबी मदीने जे मीर जे मर्तबे जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। ओ जनाब मूसा रड़ियूं थो करे ओ मुहताज दा, ओ मुहताज दा, ओ करीम अल्लाह, ओ रहीम अल्लाह, ओ बाजारा अल्लाह। रब दीदार कराए न, रब दीदार कराए न, रब दीदार कराए न। रब तो चए मूसा लन तरानी, लन तरानी, लन तरानी। मूसा न ॾिसी सघनि, मूसा न नबी मदीने जे मीर जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। दुनिया जा पीर काॾों कंदा? हुते 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 नबी मूसा नबी ज़मीन ते आ, ज़मीन ते आ, तूर ते बीठो। रब तो चए फखलाना लई इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। मूसा जुतियूं लाहे अच छो त मुक़द्दस वादीअ में आ। जरा मदीने जे मीर जे मेराज वारी रात ते नज़र कर। रब तो चए मुंहिंजा महबूब अर्श ते बि जुतियुनि समेत हलियो आ। यार सुभान अल्लाह मोहब्बत सा, यार सुभान अल्लाह मोहब्बत सा। जरा मदीने जे मीर जे मकाम ते नजर त कर। रब तो चए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। रब तो चए मदीने जे मीर जे मथा अल्लाह ऐं अल्लाह जा मलाइका भी दुरूद व सलाम था मोकिलिन, रहमतू था मोकिलिन। ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो तहां बि मदीने जे मीर जे मथा दुरूद व सलाम पढ़ो। ए अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदी वहाबिन जो अकीदो आहे जेकॾहिं को कंबर जे जलसे में वेही करे, जेकॾहिं को मदीने पहुची करे मदीने जे मीर जे रोज़े जे साम्हूं बीही करे दुरूद व सलाम जो नज़रानो थो पेश करे त मदीने जो मीर उन जे दुरूद व सलाम जे नज़राने खे पाण था ॿुधनि।
पर जेकरे को कंबर जे हिन जलसे में वेही करे मदीने जे मीर जे मथा दुरूद सलाम जो नजरानो थो पेश करे त मलाइका ड्रोन था लगाइन ऐं मदीने में वञी करे मदीने जे मीर जे खिदमत में तुझे नाले समेत पहुंचन था ऐं चवन था साईं फलाणे तुझे गुलाम तुझे लाइ दुरूद सलाम जो हदियो मोकलियो आ कबूल पवे। मदीने जे अल्लाह अकबर जी सदा मुजाहिदन वांगुरु यार 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 हज़ारन जो मजमुआ जंहिंमें जेतिरो दम उन दम सां अल्लाह अकबर जी सदा बुलंद करे। मदीने जे मीर जो केर मुकाबलो कंदो मदीने जे मीर जे अजमत जो मुकाबलो तो नबी भी न था करे सघन। मदीने जे मीर फरमायो रोजानो 70,000 फरिश्ता सुबह जो मुझे रोजे ते हाजिरी ॾियनि था ऐं सुबह खां वठी शाम ताईं 70,000 फरिश्ता मुझे रोजे ते बिही करे दुरूद सलाम जो नजरानो था पढ़न। ऐं मदीने जे साईं फरमायो वरी शाम जो शिफ्ट चेंज थे थी वरी शाम जो 70,000 फरिश्ता मुझे रोजे ते हाजिरी था ॾियनि ऐं मुझे रोजे ते बिही करे दुरूद सलाम जो नजरानो पेश था कनि। तवज्जो मुझे तरफ रहे अब थकजी पिया जेका थकजी पिया पंहिंजा हथ त बुलंद कयो भला जेका न थकिया उहे हथ बुलंद करे तकबीर जो नारो बुलंद। मदीने जे मीर फरमायो वरी शाम जो शिफ्ट चेंज थे थी शाम जो 70,000 फरिश्ता मुझे रोजे ते अची करे दुरूद सलाम जो नजरानो था मोकलिन ऐं साईं जन फरमायो हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो जो न काबो हूंदो न मुंहिंजो रोज़ो हूंदो। साईं जन फरमायो हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो जो न काबो हूंदो न मुंहिंजो रोज़ो हूंदो माना क़यामत जो ॾींहुं ये दुनिया खत्म थी वेंदी माना क़यामत जो ॾींहुं ये दुनिया खत्म थी वेंदी लेकिन साईं जन फरमायो उन क़यामत वारे ॾींहुं भी 70,000 फरिश्ता मुझे रोज़े वारे जगह ते पहुची करे मुझे मथा दुरूद और सलाम जो नजरानो पेश कंदा। मदीने जे मीर जे शान जो मुकाबलो केर थो करे सघे। मुझे शहीद बाबे जो अब इनके विहारे छॾियो इनके वेही रहो हेठि मुझे शहीद बाबे जो कसूर छा हो जेको कसूर हजरत सहाबा इकराम जो हो उते सहाबा इकराम मक्के जे काफरन के ललकारियो लात मनात उस्सा जे पोइ लगन के ललकारियो हिते मुझे शहीद बाबे कब्रन जे पूजारन के बुतन जे पूजारन के इस्लाम जे दुश्मनन के धरती जे दुश्मनन के आलिमन तालिबन मदरसन मस्जिदन जे दुश्मनन के ललकारियो उते सहाबा इकराम चयो लिनुखरिजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद इते मुझे बाबे चयो लिनुखरिजल इबादा मिन इबादतिल इबाद इला इबादत रब्बिल इबाद। माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगी मां कढणो आ माण्हुनि खे अब कुछ चवण थो चाहियां कसूर छा हो कसूर इहो हो माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगी मां कढणो आ माण्हुनि खे ॿुधाइणो आ त बंदगी अल्लाह जी सजदो रब जो जबीन नियाज़ रब जे दर ते झुकाइणी आ धीउ रब खां घुरड़ियूं आहिनि पुट रब खां घुरड़ा आहिनि नज़रो नियाज़ रब जे दर ते करणो आ माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगीअ मां कढी अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो बंदो बणाइणो आ। अचो कंबर वारो अॼु वचन कयूं त जेसी ताईं जीअर आहियूं अल्लामा शहीद जो मिशन जारी रहंदो अल्लामा शहीद जो मिशन जारी रहंदो। अब केड़ा केड़ा था चवनि पंहिंजा ॿई हथ त बुलंद कयो जेसी ताईं अब अल्लामा शहीद जो मिशन जारी रहंदो ॻाल्हायो जारी रहंदो जेकर हिननि हक़ जे आलिमन तव्हां के इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ सॼो त अचबो अच केड़ा केड़ा ईंदा रुगो ईंदासीं न मथनि सां कफन ॿधी ईंदासीं मैदान ते निकिरंदासीं
मैदान ते इस्लाम जे सरबुलंदी जलाईंदा से, कुरान जे कानून जलाईंदा से, मदरसन जे दिफा जलाईंदा से। नओ कानून पास थियो, नओ कानून पास थियो तो मदरसन के ताला हणंदा से। यार ता वेही रहो, खुदा के मञो यार। नओ कानून पास थियो तो मदरसन के ताला हणंदा से। कंबर वारो अंग्रेजन जे पुटन, यहूदन जे एजेंटन, इस्लाम जे दुश्मनन, दीन जे दुश्मनन, मदीने जे मीर जे दुश्मनन चयो आहे त हाणे मदरसन कालर दा ऐं कालर रसूल जो सदाऊं बुलंद न थींदियूं। छा ख्याल आहे मदरसन के ताला हणूं, ताला हणूं या मदरसा जारी रहंदा? कंबर वारो तव्हांजे तरफ़ां हिननि खे पैगाम ॾियां, अबा ॾियां, ॻाल्हायो नथा मुजाहिदो, तव्हांजे तरफ़ां पैगाम ॾियां। ॿुधो ॿुधो, दीन जा दुश्मनो, इस्लाम जा दुश्मनो, आलिमन जा दुश्मनो, तालिबन जा दुश्मनो, मदरसन जा दुश्मनो, ॿुधो तव्हांजा पीउ ॾाॾा बि आया हा, तव्हांजा पीउ ॾाॾा बि मदरसा ड्राहिण आया हा, पर तव्हांजा पीउ ॾाॾा मौजूद न आहिनि, मदरसा मौजूद आहिनि। जेको मदरसा ड्राहींदो उहो पाण ड्रहंदो इंशाअल्लाह मुजाहिदन वांगुर, इंशाअल्लाह मुजाहिदन वांगुर। जेको मदरसा ड्राहींदो उहो पाण ड्रहंदो, जेको मदरसन जे तरफ़ हथ चुरान कंदो, रब्बे मोहम्मद जो कसम, जेकरे के मदरसन जे तरफ़ आंगुर वधाई त उन जे आंगुर के कपे करे रहंदासे, जेकरे के मदरसन जे तरफ़ पैर वधाया त उन जे पैरन के कपींदासे, जंगुन के भंजदासे, आलिमन जो साथ ॾींदा से। अब केड़ा केड़ा था चवन, केड़ा केड़ा था चवन? आलिमन जो साथ ॾिबो, आलिमन जो साथ ॾिबो, वाइदो जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾिबो, मौलाना फजल रहमान जो साथ ॾिबो। ऐं जेकर हिननि आलिमन तव्हां खे चौकन ते सरियो तो चौकन ते अचबो, चौराहे ते सरियो तो चौराहे ते अचबो, पर जेकर आखिरी गाल, पर जेकर हिननि आलिमन तव्हां खे इलेक्शन में ज़ालिमन जो मुक़ाबलो करण लाइ सरियो त धरतीअ जे हिन समाजड़ी सिंध के वागुन जे वातन में आजाद कराइण जे लाइ सरियो त पोइ इंशाअल्लाह जे आवाज़ में पंहिंजे आखिरी लफ़्ज़ गुफ्तगू जा चवण थो चाहियां, इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, इंशाअल्लाह इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां, इंशाअल्लाह मुजाहिदन वांगुर मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं। यार इंशाअल्लाह जो आवाज़ आखिर ताईं, इंशाअल्लाह स्टेज ताईं नथो अचे, इंशाअल्लाह जो आवाज़ मुजाहिदन वांगुर मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं, सीनन के सितम करसीं फौलाद कंदासीं, बरसे में छड़ीदासूं न पायत से गुलामी, इन कोढ़ में कमजोर न औलाद कंदासीं। इंशाअल्लाह वो वक्त परेना है जो हजरत मौलाना फजल रहमान जे क़यादत में इन अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थींदो। मां जो को चयुम अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग, जिंदगी बाकी मुलाकात बाकी, सब दोस्त वही रहो। इस्लामी डाउनलोडिंग लाए याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदादपुर। अगर कहीं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ याद रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़ मेन गेट घिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 0301 3293 775।